गुम आहे काफ़ी ॾींहंनि खां। गुमा जी साईं, घरां वियो आहे त ज़ाहिर ई न थियो आहे। छा नालो अथसि? मोहम्मद सचल। कंहिं ते शक? ॿिनि धुरनि ते शक आहे। बधुरियूं? जी साईं। कहिड़ियूं? कुझु पतो त पवे? वॾो शक अमीर में आहे, असांजे बाग़ ते बि कब्ज़ो कयो अथईं। ऐं ॿियो शक? हा, ऐं ॿियो असांजे ॻोठ जो। हलो एसएचओ साहब, पहिरियों दफ़ो तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी तुंहिंजे ॾुख जो अहसासु थियो आहे मेहार। अम्मा अम्मा मां बि माण्हू आहियां, मूं वटि बि अहसास आहिनि, जज़्बात आहिनि जीजल। कहिड़ी ॻाल्हि तोखे अॼु मेण करे छॾियो आहे मेहार? ॻाल्हि त लही वञ मुंहिंजी जीजल, मुंहिंजी मिठड़ी न पुछ। ट्रैक्टर तुंहिंजी ज़मीन में बीठो पुछियो मांसि पोखियल कणक में हरो आंदे, चई त मेहार मोकिलियो आहे। मूं दाबो ॾिनोमांसि, ड्राइवर दहलजी वियो, वधीक ख़बर न आहे। मेहार जी इहा जुरत जो मुंहिंजी ज़मीन खेड़े। वञ छॾ जिंद, न त ॾुखियो थींदे। जन्नत ॾुखियो मां न पर तूं थींदी आहे, छो जो फ़क़ीरनि सां फिटाइण पंहिंजो सिर विञाइण। मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ॿधी ॿधी साणो करे छॾियो अथव मूंखे। अञा किथे ॻाल्हि आहे? 76 सही न ॾींदे 73 भोॻींदे। तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो, ख़बर त पयो न? असीं ख़ुदा जा नेक बंदा आहियूं। यार ॿुधाए खणी असां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियूं, सची ॿुधाई। मां कुझु न कंदुसि, वाइदो आहे तव्हां सां। तुंहिंजे वाइदे जी ज़रूरत न आहे। न ॿुधाईंदो? अचे त ॾिसांसि, लूई मां निकिरी वियो आहे। वञासि बनीअ ते, वञासि त सही पर हुजे अलाए न। कीअं कयां हिनखे, आख़िर सम्झायां कीअं? अम्मा नार थी वई छा? घुमरण में आई? तूं हाणे मां जो लिहाज़ बि विञाए वेठो आहीं? छा थियो जीजी? मां हाणे जानवर आहे, नार में ॿधल आहे जो घुमरा थी ॾियां। माफ़ी माफ़ी, गफ़लत माफ़ कर। हुई त मेहार पहाड़ आहे, पर मां जे कदमनि में झुकंदे ख़ुशी महसूस थींदी आहे। तूं नथो मुड़ी, छा कयुमि? वरी दिलदार सां अटकियो आहीं। न दिलदारड़े सां ठहियो कॾहिं आहे? हींअर जहिड़ो करे मोटियो आहीं। हींअर? हा, मूंखे कंहिं अची ॿुधायो त तो ऐं दिलदार में जहिड़ो पियो हले। मां त सिधो शहर खां पियो अचां। मां कूड़ तूं हणे मां सां, शर्म कर मेहार। अम्मा जीजी ओ मुंहिंजी मिठड़ी छिड़बू न ॾे, मतां मुंहिंजे सब्र जे दरिया जो गंडो लोड़ी पवे आई। ऐं छा हाणे मूंसां विढ़ंदे? हाँ, मां थी पई आई अम्मा, छा कयां? जिन को ॿियो हुजे हा त झिरकी झाटे जी महिमान। मां कढ़ा तो लाइ ऐं तूं? अम्मा ही हथ मुंहिंजे लाइ मसीत जी मिटीअ ऐं काबे जे ख़िलाफ़ जहिड़ा आहिनि। काॾे? ॾिसां तो हिन दिलदारड़े खे, इहा झिरकी अञा उॾामे पई, झिरकी झाटे जी महिमान। मेहार मेहार मेहार, हिन जो ॾोह न आहे, मुंहिंजा के नसीब ई अहिड़ा आहिनि। कडावल सो सोना सावेला होत सब बकी। हां, तू जन्नत के साण करे कोरट में वेंदे, तुंजी या मजल कोड़िया के नथो सुञाणी, कोड़ी जाने कम ठाण न की ठाण। हां थती थी मामी, थती थी। हां अज असां जाई भी हाथी मारायूं। हां वरी कोड़िया ते रोब न वरी कावड़े, ये अंदर जी बाह थी बाह। हाँ असी आयूं हाथी मारे, असां के गई तो ॾाढा ॾाढा ॾिना आहिनि। अबा जो मां तुंजी मिठड़ी मामी आहियां न। तू मिठड़ी न पर कोड़ी आई, कोड़ी जेड़ी ज़हर। मां तुंजो कम थी ठायां, मिठे नूर जो कसम, कोड़ी जाने कम ठाण न की ठाण। कोड़ी कारे जबल जी कीड़ी आ,
गोली हिक किड़ीअ जो किरगोई चट 80 हाथी मार असांखे थी सताए हाँ राजा अम्मा खे न मार पर अम्मा खे मंडो कर। तू धीअ बि ईअं थी चई मूंखे? केड़ी चंगी हली आई? मां मामी कोड़ीअ जो हिकिड़ो तारो ई थो गुम कयां जे कोड़ी काणी सघिजे। ताती न करे जो वारा ॾारन माना जीअरो न छॾियां त पोइ पलकलमो त मुसलमान थी भरे 80 हाथी मार वारा जमारा थी कोले मथे में न इजाज़त जंग में हणी सी जंग में न मंडो कदुस मामे फतुअ खे मुर्स मंडो ज़ाल काणी जोड़ी एड़ी ठोंडी जो हट परे। अरे जो तू लिहाज भी बनाया हाँ चुप कर तो क्या ने छाती छाणी 80 हाथी मार असां तो रोबो तो करी हाँ तो कया ने ये सब धूल छा थी वियो तोखे? मिर्गी मामा मुखे मिर्गी तिया 80 हाथी मार फतू पढ़ाई जाए सिधो दित बाबा जो ॾिस सुनी तू मुंहिंजो भाणे जो आहीं न। हा हा इजू असांजो बचड़ो आ कोड़ी इजू जी इजू कोड़ीअ जो कोड़ी जाने कम ठाण न की ठाण हा सोटे के सलाम आ हाणे की दा हेठाई वठो 80 हाथी मार असां दा मन्यो। जन्नत तू समझाईस अॼु हिनखे अलाए छा थी वियो आहे। न बाबा मां न चवंदा साथी मार के। छो न चवंदी हाथी मारे के? तू चाहींदी त हू असांखे मारे? न मां पाण डॼां थी मूंखे मारे त पोए। ओ जन्नत तू हुकुम कर तने दोज़ख जे दारोके खे छॾियां। मां दोज़ख जो दारोगो आहियां तो चो त आहियां हथ मथे कर। अरे जू मूंखे ॾे मतां गोलियूं हुजनिस। प्रदीप हे वाला तो जा असां सां चालाकी तो करी 80 हाथी मार असां सां चालाकी करे रवाना तो कसम दे हां चलो तू खबरदार मता तेरी ही हां फराज तू हाँ तू चाचे फद्दू के मारी। अरे कुछ ख्याल कर भाई टाइम पाने में राज पुटा ही छा तो करी अचण साई फडो दिस मत सानी है तो विञाए मां भोगो क्या कुरान कसम हींअर भोग पियो करे अगड़ो हाथी मार पियो सदाए झल दब। छॾ फराज़ा अदा फतू तू भी छॾ भेण जी सलाह भी न कंदो छा? वेहो जन्नत मेहमाननि लाइ चांहि ठाहियां त तुंहिंजी बि ख़बर वठां थो। जी बाबा। हवाले दिया शादी कीअं भुलजी पिया आहियो? छॾ हवालनि जी ॻाल्हि खे पहिरियों महिमान थक भञनि चांहि पीअनि पोइ हाल हवाला कयूं था। अरे तूं छो बीठो आहे हल था निकिर मुंहिंजे घर मां। डटिया न तो हा वरी दुस 80 हाथी मार असां दा मुड़ो अमीन दिलदार आयो हो छा? हाँ पर छा तूं जे हुंदे मोटी वियो अरे दोस्त थी पियो न त झिरकी चाटे जी मेहमान पहिरां तो त ॿुध अचण सां ई खणी उखिन ते खयो अथई दोस्त आहियां तुंहिंजो तुंहिंजे करे सिर तां हथ खयूं अथऊं ऐं तूं वेहण लाइ तयार। अमीन दोस्त थी पियो तॾहिं दोस्त थी थे मेहार जो दोस्त ई मौत मुमकिन आहे न नामुमकिन आहे। पोइ मोटी कीअं वियो? मोटी न वियो भॼी वियो असां भॼूं हा पोइ मयार ॾींहुं मयार न भॼे हा अमीन न भॼे हा जीअरो। पुलिस अची वई। पुलिस? हा खादिम ज़ख्मी थी पियो पुलिस खणी वियसि। पुलिस खणी वियसि? हा एसएचओ वटि बिल ॿाहिरि कढियईं त कमु ख़राब थी वेंदो एसएचओ मछिड़जी वेंदो। अमीन एसएचओ आहे छा ॿुधाए? झिरकी चाटे जी मेहमान के हर शींहं खे तो जॻई अॻे एसएचओ वांगुरु खोटीअ खे हथसि जो मेहार ते मचिरजे। ॿियो त मेहार जी यारी उन सां हूंदी आहे जेको लोह पखारे ऐं ललंग ललकारे ऐं जे ज़िंदा पकड़जे न त अहिड़ो कुझु जहिड़ी भित न खादिम कुझंदो न एसएचओ बुड़कंदो। मां हलां थो। नूरो नागा
कखे तो मौत बखे। निहार शहरयार खान था तो फिटाई नेरो नागा नागु कखे तो मौत बखे। अरे नोरियो बकरे नाम त्योचा निहार तू समझी तो छा तो चई। न सिर्फ समझा तो पर यह अब खबर थम तो कैसा तो गल है नूरे नोरियो सा नोरियो एक मुक्क जो मेहमान आ बस